चौथे कलमे जी माना आहे अल्लाह का सवा को माबूद ना है, अल्लाह का सवा को माबूद ना है, हू अकेलो आहे, संदस को शरीक ना है, संदस लाए बादशाही आहे, इन जे लाए सब तारीफ़ आहे। अल्लाह जिंदा करे थो ऐं मारे थो, वो हमेशा जिंदा आहे, खेस कदहीं भी मौत न ईंदो। वॾे जलाल ऐं बुज़ुर्गी वारो आहे, संदस ई हथ में भलाई आहे, हू हर शइ ते क़ादिर आहे। सुभान अल्लाह।